अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सखर इलेक्ट्रिक पावर कंपनी में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि जूनियर इंजीनियर SDO BPS 17 जो। इन्हनि जे लाइ जेका क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उहा BE BSc इंजीनियरिंग इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक डिग्री विद फर्स्ट डिवीजन। 60% मार्क्स हुजनि तव्हांजी डिग्री में, तव्हां हिन में एलिजिबल आहियो जूनियर इंजीनियर SDO जे लाइ अप्लाई करण जे लाइ। इन में पूरे पाकिस्तान में अप्लाई करे सघिजे तो। इन जी ओपन मेरिट जी कोटा आहे ऐं प्रोविंस वाइज कोटा आहे, डिसेबल कोटा आहे, त इन में अप्लाई करे सघो था। एज लिमिट इन जी 21 खां 33 साल रखी वई आहे। उन खां पोइ जेका ॿी जॉब अपॉर्चुनिटी आहे उहा आहे असिस्टेंट मैनेजर कमर्शियल जी RO BPS 17 जी इहा जॉब आहे। इन जे लाइ जेका क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उहा MBA MSc कंप्यूटर साइंस, MSc MA स्टैटिस्टिक्स मैथमेटिक्स इकोनॉमिक्स, 16 ईयर ऑफ एजुकेशन हुजे विद मिनिमम 2 फर्स्ट डिवीजन इन द एकेडमिक कैरियर। त तव्हां वटि 2 फर्स्ट डिवीजन एकेडमिक कैरियर में हुजनि त तव्हां हिन में अप्लाई करे सघो था। हिन में पूरे पाकिस्तान में अप्लाई करे सघिजे थो। ओपन मेरिट जूं सीटूं आहिनि। पंजाब जूं ओपन मेरिट जूं सीटूं आहिनि। पंजाब वुमन कोटा आहे, सिंध अर्बन रूरल कोटा आहे। त हाणे हिन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे सखर IBA टेस्टिंग सर्विस जेका सिबा टेस्टिंग सर्विस जी वेबसाइट आहे apply.sts.net.pk ते वञी तव्हां अप्लाई कंदा। अगरि जेकॾहिं तव्हां पहिरियां कंहिं जॉब में अप्लाई कयो आहे सखर IBA जी, तव्हांजो ऑलरेडी अकाउंट क्रिएट थियल हूंदो। अगरि तव्हां अकाउंट नाहे क्रिएट थियल त तव्हां वटि राइट साइड ते लिंक ईंदी हूंदी ऐं मां लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियां थो। तव्हां उन वीडियो खे ॾिसी करे तव्हां सखर IBA जो वेबसाइट ते वञी पंहिंजो अकाउंट क्रिएट करे सघो था। इन्हनि में अप्लाई करण जे लाइ जेका फी आहे उहो 700 रुपए जो चालान आहे। तव्हां हिकिड़ी पोस्ट लाइ अप्लाई कंदव त तव्हां हिकिड़ो चालान पे कंदव। अगरि तव्हां ॿिनि जॉब्स जे लाइ अप्लाई कंदव त तव्हांखे अलॻि अलॻि 2 चालान पे करणा पवंदा। उमीद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वेंदो सखर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी में जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद हाणे इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।